नासरीन, मोरो बरसा ॻोठ में दरगाह सिद हाजन शाह नारे धणीअ जो सालानो मेलो शुरू थी वियो आहे। गादी नशीन सैयद काइम अली शाह ऐं सैयद शफी मोहम्मद शाह जी अॻवानी में मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि मेहंदी खणी दरगाह ते हाज़िरी भरे पिण चाढ़े दुआ घुरी आहे। वधीक तफ़सील सादिक अली ज़रदारी जी हिन रिपोर्ट में। मोरो बरसा ॻोठ नओं गजरो में मशहूर दरगाह सैयद हाजन शाह नारे धणी जे सालियाना उर्स मुबारक जे सिलसिले में दरगाह जे गादी नशीन सैयद काइम अली शाह सैयद शफी मोहम्मद शाह जी अॻवानी में मुरीदन अक़ीदतमंदन मेहंदी खणी दरगाह ते हाज़िरी भरी पढ़ चाढ़े दुआ घुरी, जंहिं खां पोइ उर्स मुबारक जी तकरीब शुरू कई वई। उन मौके ते मौजूद माण्हुनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बवार से जो को तइदाद ही कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह शुरू खां असांजी मुंहिंजी 53 साल उमिरि आहे त ईअं ई उहे मोहबतूं ॾिसूं था। नारे धणी सिलसिलो आहे पंहिंजो ॾाढो। हाजी शाह बादशाह असांजो सिलसिले में वॾो आहे। सिंधी बुटड़ा ॻोठ मेड़ जे भरिसां पंहिंजी दरगाह नारे धणी ख़ान शाह बादशाह साॻियो ई सिलसिलो आहे। उन सिलसिले खे हीअ चंद्र क़ौम जेका आहे अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि असलूबी सां साईं जूं चोॾियूं मेलो सालानो दिलो जान सां मल्हाइनि पिया। उन खां अलावा हिन में जेके ज़रदारी हिन पंजाबी हिन बुघिया आहिनि, मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि पसगिरदाई जूं, उन्हनि जी बि बिल्कुलु वधि खां वधि शिरकत आहे। नंगर न्याज़ में साईं जे काज में बिल्कुलु आहिनि। सो इंशाअल्लाह ही मेला मोहबतुनि जा आहिनि। अहल बैत जी बादशाह जी दरगाह आहे, उन्हनि ते हे मोहबत जो ई समाज नंढड़ो ॻोठ आहे, पर नंढड़े मेड़ाके में हेतिरो अवाम जो गॾिजणु इहो तमामु ख़ुशी जो बाइस आहे। साईं हाजन शाह न्यू गचेरे वारो जंहिंजो अॼु उर्स मुबारक शुरू थियो आहे मोरो भरिसां न्यू गचरो में, तमामु बहितरीनु माण्हू इनखे नंढड़ा वॾड़ा ॿारड़ा बुज़ुर्ग तोड़े औरतूं तमामु इनखे इंजॉय पियूं कनि ऐं अहिड़ा मेला लॻणु घुरिजनि। जीअं त हीउ हाजन शाह नारे धणी नर जो मेलो आहे, हर साल लॻंदो आहे। हीउ मेलो जेको आहे 15, 16, 17 ऐं रजबी 1 तारीख़ थींदो आहे ऐं तमामु परे परे जा माण्हू जेको हिते ईंदा आहिनि मलाखड़े में। हिन माशाअल्लाह मुर्शिद जो मेलो हाजन शाह नारे धणी जो ना गया देवा चोटा, हर को गरीब आहे वीचारो, खरीदारी घटि आहे। कैमरामैन तालिब खोसो सां गॾु सादिक ज़रदारी, धरती टीवी न्यूज़ मोरो।